शेरल मुराद जो काॾे तव्हां बुंड पटे छॾियो आहे? जीअं निकिता आहिनि वापसि ई न आया आहिनि घर। इन्हनि ॿिन्ही ॼणनि जो कंहिं बुंड पटियो न, उहो पटींदो न चाकर ख़ान। बाक़ी ॿियनि खां मिड़ई थोरा ॻरा आहिनि। बाबा आख़िर थियो छा आहे जो हू हिन महिल ताईं घर न आहिनि आया? ओ दी बाबा के रेसे जा माण्हू वठण आया ऐं झेड़ो थी पियो। शेरल ऐं मुराद रेसे जे माण्हुनि खे मोचण आया। छा रेस जे माण्हुनि खे? हा मां हा, हाणे त मूंखे पूरी पक आहे त बाबा जी जाइ ते रेस जा माण्हू मुराद ऐं शेरल खे पकड़े विया हूंदा। हिन खां सुठो त हिन खरियल खे खणी वञे हा, जिंदी छुटी पवे हा। माणे तारा गोल तारा ॿुधोसि कहाणियूं। इहे पंहिंजे मुड़ुस खां एॾो त बेज़ार आहे, एॾो त बेज़ार आहे जीअं आम माण्हू सियासतदाननि खां बेज़ार हूंदा आहिनि। जीअं आम माण्हू वोट ॾेई पोइ पछताईंदो आहे, थपड़ंदो आहे। हिन मूंसां शादी करे पछतावो कयो आहे। यार बाबा इन सियासतदान खां वधीक त असां पुलिस खां बेज़ार आहियूं। बसि हाणे बसि, मूं जेको मिसाल ॾिनो उहो ई काफ़ी आहे। बाबा वधीक खंधे बंधे खे न खोल। तूं हीअं कर जॾहिं मुराद ऐं शेरल जी वञी जांच पिच कर त काॾे विया, किथे ईअं त कोन थियो वरी चाकर ख़ान जे खोप खां आख़िरी बस में चढ़ी कयूं हा। ॻाल्हियुनि लाइ असां चाकर ख़ान खे राज़ी करे आया आहियूं। सुभाणे तव्हांजे विच में ॻाल्हियूं थींदियूं। बड़े तारा गोल तारा बारा त तव्हां असांजे विच में ॻाल्हियूं निबेरी अथव। निबेरियो साईं? हारूंडा मूंखे ख़बर आहे तूं ॾोही आहीं ऐं तुंहिंजे मथां जेको बि ॾंड पवंदो न उहो तोखे भरे ॾियणो पवंदो। मियां शेरल ख़ान, तोखे त शायदि ख़बर ई अथई बाबा हिन इलाइक़े में हिन ॻोठ में मुंहिंजा एतिरा त गुनाह थियल आहिनि, एतिरियूं त शैतानगिरियूं थियल आहिनि। जेकॾहिं मुंहिंजो संध वठी अथव न तॾहिं बि बाबा हिसाब किताब पूरो कोन थींदो। ओह चई त मां हथड़ा ॿधाए बाबा इन आटे तां लही वञे न बि भलाई आहे बाबा। तूं छा पाण सां गॾु पूरे पंहिंजे खानदान खे मराईंदे छा? अब्बा ॿियो ही चाहे छा थो? हिकु पुटु माराए चुको आहे, पोइ बि हिन जो अंदरि कोन थो ठहरे। असांजे सिर खणंदो पोइ ठहंदो। पुफी अहिड़ी रोबत ई न ईंदी। तूं परेशान न थी, मां वेठो आहियां न। हर हाल में ॻाल्हियूं निबरंदियूं। पोइ बि जेके तव्हां ते चटियूं पियूं न उहे असां तव्हां गॾिजी भरींदासीं, छो त हिते तव्हांखे अमन अमान सारणो आहे। इन जे करे तव्हांजो चाकर ख़ान सां ठाह लाज़मी आहे। जेकॾहिं ठाह न थियो सॼी उमिरि तव्हांजे मथां असां पहिरियों त न ॾींदासीं न। पर बस जेको शेरल चयो आहे न उहो ई थींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।